अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों, जीअं साथ हलंदो रहे, लाट बढ़ंदी रहे दोस्तों। त बिना देर त पंहिंजे अपडेट जी तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा रहूं त पापनगर में बेइंतिहा जेको मज़ो थी चुको आहे दोस्तों। त उनजी मुकमल अपडेट तव्हांजे साम्हूं आहे दोस्तों। त वीडियो मुकमल ॾिसंदा जीअं ताकी तव्हांखे सॼी ख़बर पइजी सघे दोस्तों। तव्हांखे ॿुधाईंदो हलां जीअं त वाह ऐं जेको आहे त गमदिल वारा जेको त पोती विझण आया, जेको राबेल जे मथां उते जेको मल्हार पहुची वियो ऐं उन तमाशो कयो दोस्तों। ऐं उन एतिरे क़दुरु तमाशो कयो जेको उनजे मथे ते रओ रखण लाइ खणी आया दोस्तों वाह वारा। त उन रए जा जेको 4 हिसा करे जेको त उन्हनि जे माना बूथ में हयो वियो ऐं उन्हनि खे चई त मुंहिंजी राबेल मंगाए ऐं तव्हांजी ज़रूरत कीअं थी आहे जो मासड़ मिठड़ जे घर मुंहिंजी मंग जे मथां रओ रखण आया आहियो ऐं हथियार जी ज़रूरत जेको आहे दोस्तों त उन्हनि खे घरां कढी छॾियो। ऐं जेका ॻाल्हि मिठड़ खे नापसंदि आई दोस्तों, बाद में मिठड़ जेको मल्हार जो हशर कयो त उहो बि ॾिसण वटां आयो दोस्तों। ऐं उनखे राबेल बचाए वरितो ऐं मिठड़ चयो त हिननि खे चयो त हितां निकिरी वञनि, छो त हीअ मुंहिंजा मिट न आहिनि, न वरी मां हिन जो मिट आहियां दोस्तों। चवण जो मक़सदु इहो त ड्रामे में बेइंतिहा मज़ो थियण वारो आहे दोस्तों। जॾहिं वाह वारा जेको मोटी वेंदा ऐं गमदिल सां जे ॻाल्हि कंदा त हीअ मसइलो थियो आहे त गमदिल बि जेको आहे त चिड़े पियो आहे मल्हार ते ऐं जेको इहो जहिड़ो मचंदो दोस्तों। ऐं राबेल विच में पीसिजी वेंदी दोस्तों। राबेल कंहिंजी बि न थींदी फ़िलहाल त उहा रहिजी वेंदी। ऐं बालाज ख़ान जेको आहे त उनजो रस्तो जेको आहे त माना ख़ाली थिए दोस्तों। इहा सॼी कई कमाई जेका बालाज ख़ान जी आहे, जीअं त बालाज ख़ान नूरल जा कन भरिया, मल्हार खे गिरफ़्तार करायो ऐं अहिड़े क़िस्म सां सिचुएशन ठही वई आहे जो हीअ हाणे गमदिल ऐं जेको आहे त वाह वारा मल्हार वारा पाण में विढ़ंदा ऐं इहो तमाशो जेको बालाज ख़ान ॾिसंदो दोस्तों। ऐं ॿिए पासे दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा रहूं त मंठार खे जेको त माफ़ु न कयो वॾेरी मरियम दोस्तों। ऐं उनजी धीउ जेका आहे मंठार जी महबूबा, त उन्हनि उनखे चई छॾियो त तो जहिड़े माण्हूअ खे असां कॾहिं बि माफ़ु नथियूं करे सघूं, छो त तूं हिकु ज़ालिम आहीं। ज़ालिम जो साथारी जेको थींदो आहे त उहो बि ज़ालिम हूंदो आहे। तूं जेको आहे त बाबा जे चवण ते असांजे माना मिटनि जे मथां जॾहिं हथियार हलाया, सिधा कया, गोलियूं हलायूं, त उन ॾींहुं तूं असां लाइ मरी वञे, तोखे माफ़ु नथा करे सघूं, तूं हितां निकिरी वञ। जी दोस्तों, हीअ वीडियो पसंदि आई हुजे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा दोस्तों। त वरी मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट अपडेट जी वीडियो सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआनि में यादि।